वालेकुम शाह साहब। भली ॻाल्हि साईं, तव्हां कराची में वॾे अरसे खां पोइ मुलाक़ात थी आहे पंहिंजी। असां माए शिकारपुर जे हवाले सां कमु कयूं पिया ऐं शिकारपुर जा दोस्त मूंसां जीअं कराची में मिलंदा आहिनि या किथे बि, त मां कोशिशि कंदो आहियां उन्हनि खे चंद ॻाल्हियूं कजनि ऐं पोइ दोस्तनि ताईं पहुचाइजनि। त हिन सां दोस्तनि जी मालूमात में इज़ाफ़ो बि थींदो आहे, हिकिड़ो इंटरेक्शन बि वधंदो आहे। तव्हांजो तमामु घणो कमु थियल आहे शिकारपुर में ऐं तव्हां पंहिंजी अधु सदी खां मथे हुते हयाती गुज़ारी आहे। तव्हां शिकारपुर खे कीअं ॾिठो उन ते असां बाद में ॻाल्हाईंदासीं। पहिरियां तव्हां पंहिंजो मुकमिल तारुफ़ जे करे करायो त उहो मालूमात में इज़ाफ़ो थींदो। हा, तव्हांजी महिरबानी, तव्हांजूं मोहबतूं आहिनि ऐं जो अॼु मूंखे तव्हांजी झटे वरितो आहे, ॿियनि खे तव्हां झटींदा था वरितो। ऐं असांजी त दोस्ती आहे पंहिंजे शिकारपुर में हिकिड़ो माज़ी असांजो गुज़रियो आहे गॾु, मूंसां लॻे माज़ी पंहिंजो प्यारो हूंदो आहे। मां तव्हांजी महिरबानी मञी पंहिंजो तव्हांजो अॻु आयो आहियां। तव्हांजो जेको हाणे मां हिन खां वॾी शइ त न आहियां जो पंहिंजा प्रोफाइल बयानु कयां या कोई मूंखां ज़िंदगी बाबति पुछे। नागर वारो स्कूल हूंदो जंहिंखे बाद में वरी काज़ी मौला प्राइमरी स्कूल सॾियो वियो। उन काज़ी मौला प्राइमरी स्कूल में 1963 में 5 दर्जे जो इंतिहास पास कयो ऐं 1988 में गवर्नमेंट हाई स्कूल नंबर 1 जेको बिल्डिंग हाणे 1 थी सघे हाई स्कूल जेको आहे हिकिड़ो ई हूंदो हो गवर्नमेंट हाई स्कूल ऐं अनेक्सियूं हूंदियूं हुयूं। अनेक्सी नंबर 1, अनेक्सी नंबर 2 ऐं जेका मौजूदा हाई स्कूल नंबर 1 जी बिल्डिंग आहे उहा मेन बिल्डिंग आहे। उतां उहो 1988 में नेक्स्ट जो इंतिहास चोॾहें जिला दर्जे जो हुयो शागिर्द जेको ज़हीन शागिर्द कोन ऐं उनखां पोइ CNS कॉलेज शिकारपुर में मूं एडमिशन वरिती ऐं इतफ़ाक़ सां उहो दौरु आहे जॾहिं वञूं के ख़िलाफ़ु मूवमेंट पे हली ऐं अॻिते हली वई। इहो सन कहिड़ो हुई? इहो सन 71 जो ज़मानो, 69 जो ज़मानो। सही, 69-70 जो जी। 69-70 जो ज़मानो जेको आहे न सिंध में तहरीकुनि जो ज़मानो आहे। हिकु तहरीक जेका पासे वञूं जे ख़िलाफ़ु तहरीक पे हली ऐं सिंधी यूनिवर्सिटी जा शागिर्द अचानक घिरींदा क्लासनि में टोड़ींदासीं वञूं त खे टोड़ींदासीं जनाखा लॻंदा ऐं क्लासनि जा बाइकाट थींदा ऐं चेयरमैन किथा हूंदो जंहिंजे अॻुवाणी में वरी असां हिकिड़ो रैली कढंदासीं, जुलूस कढंदासीं, नखीदर चौक ईंदासीं, तक़रीरूं थींदियूं हुयूं। हिकु तहरीक इहा हुई। ॿी तहरीक जेका आई अयूबी आमिरी जे ख़िलाफ़ु तहरीक हुई ऐं जेका ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी इहा ज़हानत हुई ऐं या उनजो जीअं हू पाण चवंदो हो त सियासत जेका आहे हिकिड़ा आर्ट आहे, उन में उहो आर्ट हुयो। हू उन सॼी सारी जेका तहरीक हुई जेका वञूं जे ख़िलाफ़ु हली ऐं जेका सिंध जे जागरता जी तहरीक हुई ऐं सिंधी माण्हुनि जे जागे जी तहरीक हुई ऐं जेका अॻिते हली अञा सिंधुदे जो नारो बि कोन लॻो त उन तहरीक खे सारी तहरीक खे ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे तक़रीबन 72 में इहो जीअं सम्झो 69 खां जो हलियो 72 ते वञी दंगो कयो हिन ॻाल्हि ऐं मारवाड़ एक्सप्रेशन जेका आई उनखे बि ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खारिजे माना बाक़ाइदा कॉम्पर्स पहलू उजागर थियो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो आर्ट हुयो जो हुन पंहिंजो उन्हनि खे कॉम्परस जेके हुया उन्हनि खे ऐं कम्युनिस्टनि खे गॾु विहारियो, माना शींहं में ॿकरी गॾु पिया चढ़नि। सही, इहो ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो आर्ट हुयो। सही, त हुन गॾु विहारियो। वरी भुट्टे साहब जेका आहे कमाल इहो आहे त कम्युनिस्टनि खे गॾु खयो। डॉक्टर मुबशर जहिड़ो माण्हू जेको आहे वॾो स्कॉलर आहे उन खे हुन पाण खे छिकी आयो। त इहा कमाल हुयो। असां जेको आहे पोइ वरी वञूं जे ख़िलाफ़ु तारीख़ में बि हुयासीं।
वरी अयूबी आमिर जे ख़िलाफ़ तारीख़ में बि असां बहिरो वरितोसीं त उन में मुंहिंजो साल हिकिड़ो ज़ाया थी वियो हिसाब जेको एक्चुअली मूंखे डॉक्टर थियणो हुयो। अच्छा। हा मूंखे डॉक्टर थियणो हुयो ऐं मूंखां घटि जेके शागिर्द हुया ज़हन में ज़हनी लेवल में उहे डॉक्टर थी विया अॻिते मां रहिजी वियुमि। त इहो असांखे हिकु कुर्बानी ईअं सम्झो इहा कुर्बानी हुई असां जेका ॾिनीसीं पंहिंजे ॿोली जे लाइ पंहिंजे सिंध जे काज़ लाइ या अॻिते जमूरी आमिर जे ख़िलाफ़ जेका तहरीक हली जमूरी तहरीक हली उन में असां भाॻु वरितोसीं। त इहो मूंखे फ़ख़ुरु आहे हिन ॻाल्हि जो मूं जेकॾहिं ज़िंदगी में को चङो कमु कयो आहे त उहो इहो। वेरी नाइस। अच्छा हीअ त इंटरमीडिएट जो दौर हो न तव्हांजो? हा उन खां पोइ तालीम तव्हांजी? हा उन खां पोइ 72 में मूं इंटर पास कई ऐं वरी पंहिंजो इत्तिफ़ाक़ सां 71 में मूंखे 1971 में मूंखे वरी टीचरशिप बि मिली वई छो त पोइ मूं इंटर प्राइवेट पास कई ऐं बाद में मूं 10 साल विच में गेप अची वई 10 सालनि खां पोइ 1983 में मूं इंटर पास कई आहे 1983 में वरी BA पास कई आहे वरी माठारा। हा माठारा विच में 10 साल जो वक़्तु इहो जेको आहे ख़बर न आहे मूंखे पाण मां नथो थी सघां त ईअं छो त इहो वरी पोइ मूं इस्लामिया कॉलेज सिखण में भर्ती ऐं 1983 में मूं हुतां BA पास कई सां चेयरमैन प्रिंसिपल साहब हूंदा उन ज़माने में कापी जो को सेंस कोन हुयो ऐं इम्तिहान ॾियणो हिकिड़ो रोमेंटिक अमल हुयो। त उन ज़माने में असां मेरिट पास कई थी इंटर जो इम्तिहान उन ज़माने पास कयोसीं जेकी कापी अञा कोन थी हुई शुरू या किथे थी बि हुई त रेयर थींदी हुई। सही। ऐं उन खां पोइ BA खां पोइ तव्हांजी अॻिते तालीम? BA खां पोइ असां मूंखे शौक़ु थियो सिंधी यूनिवर्सिटी में एडमिशन वरिती। अच्छा। छो त मां मूंखे हिकिड़ी हसरत हुई करे कहिड़े साल में तव्हां एडमिशन वरिती? तक़रीबन इहो सम्झो त 84-85 अच्छा सही। त हुन में मूं वरी BA में MA करण जे लाइ सिंधी यूनिवर्सिटी जे सिंधी डिपार्टमेंट में एडमिशन वरिती ऐं पर उते वरी इत्तिफ़ाक़ सां इहो जेको यूनिवर्सिटी जेको दौर मां ॿुधायां थो 84-85 वारो इन 84-85 जे दौर में वरी हिकिड़ो सिंधी कॉन्फ्रेंस तहरीक तज़ादनि जो शिकार बणी हुई ऐं यानी जेको उन्हनि जी बाइफर्केशन थी या जेका डिस्ट्रीब्यूट थींदा हुआ कॉन्फ्रेंस वञ शुरू थी वई उहा इहो 1984-85 जो ज़मानो आहे जॾहिं इदरीस चाॾे वारा अलॻि थिया हुया त पोइ सिंधी यूनिवर्सिटी में हिकिड़ो तालाबंदी पए थी रोज़ानो हंगामा पोइ मूं सोचियो त हीउ मुंहिंजो पीरियड तमामु तबील थी वेंदो ॾिघो थी वेंदो उन करे मां वरी छॾे हलियो आहियां ऐं मूं वरी पोइ MA प्राइवेट कई। छा में MA कयो? MA सिंधी में मूं सिंधी में ई कई छो त मूं सिंधी माना थ्रू खैरपुर यूनिवर्सिटी? न हा खैरपुर यूनिवर्सिटी मां पास कयो। अच्छा अच्छा। उन खां अलावा शाह साहब त तव्हांजे माहौल में ॼमिया हुयो इहो तव्हां ॿुधायो कोन तव्हांजो सन पैदाइश छा हो? इहो बि ईअं सम्झो त वॾो हिकिड़ो अलमियो आहे त असांजा जेके पेरेंट्स हुया उहे ॾाढा सादा हुया जो उन्हनि तारीख़ कोन पाण वटि रिकॉर्ड कोन रखंदा हुया ॿार जो त असां फिज़िकली जेकॾहिं मुंहिंजी उमिरि आहे मुंहिंजी डेट ऑफ बर्थ जेका आहे उहा आहे 1952 महीनो डेट उहो मूंखे का ख़बर कोन्हे त 1952 में मुंहिंजो जनम आहे छो त साॻे ई साल में जेके ॿिया दोस्त मुंहिंजा जेके हम उमिरि जेके हुया दोस्त आहिनि उहे ॼावा त उन्हनि पोइ मूंखे ख़बर पई त मां त 1952 में ॼाओ आहे। असांजे वारिद साहब मुंहिंजी उमिरि स्कूल में 1950 लिखाई तारीख़। अच्छा अञा वॾो करे बाबा खे हिकिड़ो इहो ख़्यालु हुयो त पुट जॾहिं मैट्रिक इम्तिहान पास कंदो ऐं हुनखे 18 सालनि जी उमिरि पूरी थींदी रिकार्ड में त मां हुनखे नौकिरी कराई।